मोडेरोलाल लॻभॻ गायो ख़ासकेली में रोलू कुतन मासूम ॿारनि समेत 7 ॼणनि ऐं चौपाए माल खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मियुनि में 7 वरियनि जी तान्या, 6 वरियनि जो मुज़मिल, नौजवान नवीद कुर्बान ऐं 60 वरियनि जो नबी बख़्श ख़ासकेली समेत ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे PPHI इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते घुर्बल इलाज न थियण ते वारसनि पारां मरीज़नि खे मटियारी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हालाणी क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल जो टक्कर थी पियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार अली नवाज़ सियाल ऐं मोहम्मद असलम सियाल ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ट्रालर ड्राइवर फ़रार थियण में कामयाब थी वियो। मोरो क़ौमी शाहराह टूल प्लाज़ा वटि ट्रालर जो वाटेड़ू सां टक्कर थी पियो। नतीजे में वाटेड़ू कादिर बख़्श फ़ौत थी वियो। फ़ौतीअ जो लाश ज़रूरी कार्रवाइयुनि लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त पुलिस ट्रालर खे तहवील में वठी छॾियो। डिगड़ी भरिसां चिंची रिक्शा ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में सिंजोरो वासी मोहम्मद उर्फ ऐं शाहपुर चाकर वासी ख़ादिम बिरोही सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ॿई ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी विया। सिजावल में सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकाणी डाउन स्ट्रीम कोटरी बैराज लेफ्ट बैंक ते पहुची दौरो कयो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सिजावल एग्जीक्यूटिव इंजीनियर आबाशी बंदनि जी मौजूदा सूरत हाल ऐं पाणी वहिकरनि ते ब्रीफिंग ॾिनी। सूबाई वज़ीर लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त ज़रूरी मटीरियल, मशीनरी ऐं मुसलसल निगरानी ऐं मौजूदगी समेत हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे हर सूरत यकीनी बणायो वञे। इम्कानी बोर्ड वारी सूरत हाल मुंहुं ॾियण लाइ समूरा वसीला कमु आणे रहिया आहियूं।